ख़बर शामिल कयूं पिया नोश़रोफिरोज खां। जमयत इस्लाम जे सूबाई जनरल सैक्रेटरी राशिद महमूद सोमरो की क़यादत में कराची खां नकतल मھانگائي मार्च नोश़रोफिरोज पहुचण ते नोश़रोफिरोज जे ज़िलعي अमीर عبدالرحمان ॾंगराज अकरम पीरजादा ऐं ॿियनि उहदेदारनि नोश़रोफिरोज बाईपास ते भरपूर इस्तक़बाल कयो। उन मौक़े ते कारकुननि खे खिताब कंदे मौलाना राशिद महमूद सोमरो चयो त मौजूदा इमरान हुकूमत एतिरी महांगाई कई आहे जो ग़रीब माण्हू बवेला मानी गबे लाइ परेशान आहे। माण्हू पंहिंजा बच्चा पिया विकिणनि। उन मौक़े ते राशिद महमूद सोमरो चयो त असांजी क़यादत ऐं मौलाना फज़लुर्रहमान खां सवाइ हुकूमत न हली सघंदी। असां इमरान जे लाइ सिंध मां तोहफ़ा बेज़ा ऐं गंदा टमाटा खणी वञी रहिया आहियूं ऐं पुछणु चाहियूं था हुन नाअहल हुकुमरान खां त तुंहिंजूं 1 करोड़ नौकरियूं ऐं 50 लख घर किथे आहिनि। असां चऊं था त इज़त सां इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञे। ही मुल्क हलाइण तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। महांगाई मार्च नोश़रोफिरोज खां इस्लामाबाद रवानो थी वियो।